फरमा। मदीने जागोट मदीने जागोट सुन मुझा सडड़ो कज मोहम्मद मोट आसी आवाजे आसरे या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब। अज साईं डामरे में नबी शाह बादशाह जे दरगाह ते चौगान में साईं समाजी अगवान आशिके रसूल साईं गुलजार अली फुलपोटो साईं बादशाह महबूब जी लख सलवात पढ़ाई। अजो को गुलजार अली फुलपोटो साईं इज़ार अली फुलपोटो साईं जो खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। रब तुझो वायदो थिला त मुझे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो कबूल कंदो माव। अल्लाह तुझो वायदो सच्चो सच्चे महबूब जो वास्तो थी। गुलजार अली साईं के क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह इज्जत अता फरमा। गुलजार साईं के साईं जे पुटन के बचड़न के साईं जे भाइरन के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। गुलजार साईं जी रोज़ी क़यामत ताईं न खुटे न के गैबी गंज ज़ाहिरी गंज अता फरमा। वडेरो गुलहसन फुलपोटो साईं बाबा के गुलहसन साईं जे बचड़न के मौला बीमारियन मुश्किलातन को पनाह पनाह निजात अता फरमा। ओ मौला वडेरो गुलहसन साईं के रोज़ी में गैबी गंज ज़ाहिरी गंज अता फरमा। रांझन अली फुलपोटो साईं जा वेड़ा वसंदा रहन। रांझन साईं जे बचड़न के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। जुमला जेके भी फुलपोटा हिन दुआ में वेठा आहिनि मौला तोखे अम्मा ज़ैनब जो वास्तो थी सभिनी फुलपोटन जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमा। साईं गुलाम मोहम्मद सियाल साहब के गुलाम मोहम्मद सियाल साईं जे बचड़न के ओ मौला सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। असां जे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो जा बेड़ा पार फरमा। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोज़गारन खे रोज़ी अता फरमा। बे औलादन खे औलाद अता फरमा। ओ मौला मोहम्मद पनाह साईं के पंहिंजी पनाह अता फरमा। अल्लाह यार फुलपोटो साईं जा मोहम्मद रफ़ीक फुलपोटो साईं जा बेड़ा पार फरमा। रब जेके औलाद नाहे इमाम हसन हुसैन जो वास्तो थी उनके हिन साल जोड़ी पुटन जी अता फरमा। बेरोज़गारन के रोज़ी अता फरमा। बीमारन के शफ़ा अता फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञन इहा दुआ कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।